कराची मां ख़बर ॾींदा हालूं त कराची में खांगी इदारे तरफ़ां वॾे ज़लज़ले जी अॻकथी करण ते चीफ मेट्रोलॉजिस्ट अमीर हैदर जो रद्दअमल साम्हूं आयो आहे। गुज़िरियल ॾींहुं नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान अर्थक्विक न्यूज़ एंड रिसर्च सेंटर जे CEO मोहम्मद शहबाज लिगारी चयो हो त कराची में आयल ताज़नि ज़लज़लनि जे लोडन खे नज़रअंदाज न कयो वञे। ख़मीस जी राति खां छंछर जी राति ताईं वधीक शिदत वारा ज़लज़ला अची सघनि था। हा, पर नंढा ज़लज़ला वॾनि ज़लज़ले जे इम्कान खे घटाइनि था। इन ते रद्दअमल ॾींदे चीफ मेट्रोलॉजिस्ट अमीर हैदर चयो आहे त हिन वक़्त ताईं दुनिया में अहिड़ी का बि टेक्नोलॉजी मौजूद न आहे जेका ज़लज़ले जी अॻकथी करे सघे। एसी ताईं जो जापान जहिड़े तरक़ी याफ़्ता मुल्क में बि को आम माण्हू अहिड़ी अॻकथी नथो करे सघे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।